नाज़रीन ख़बर आहे ज़िले शिकारपुर के चक वारे इलाइक़े में चक के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारनि सां मुक़ाबले में चक थाने जो SHO अब्दुल गनी जो शहीद थियो आहे। ॾोहारनि ऐं पुलिस में फायरिंग जो सिलसिलो जारी है, जॾहिं त ज़िले में वधीक पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि तलब कई वई है। नाज़रीन ख़बर आहे ज़िले शिकारपुर के चक वारे इलाइक़े में चक के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारनि सां मुक़ाबले में चक थाने जो SHO अब्दुल गनी जो शहीद थियो आहे। ॾोहारनि ऐं पुलिस में फायरिंग जो सिलसिलो जारी है, जॾहिं त ज़िले में वधीक पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि तलब कई वई है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।